ओम साईं राम। सुहिणी सुबुह। अॼु मां तव्हांखे हिकिड़े नंढे छोकिरे 12 साले जी सची कहाणी थो ॿुधायां। जाम ग़रीब हो, पाण में 4 भाउर भेनर हुआ, पीउ हो, माउ हुई, जाम ग़रीबी में रहंदा हुआ। हिकु ॾींहुं उनजो पीउ चए थो उनखे हिकु टी शर्ट थो ॾेसि। चएसि थो पुटु हीअ टी शर्ट जी क़ीमत घणी हूंदी? चए थो $1 ताईं हूंदी। चएसि थो वञ तूं हुनखे $2 में विकिणी अचु। चए थो ठीकु आहे। तमामु आज्ञाकारी ॿार हो। हुन टी शर्ट खे चङी तरह धोए थो, सफ़ा थो करे, चङी तरह हिनखे इस्त्री बिस्त्री करे करे सबवे में जिते ट्रेन्स वेंदियूं आहिनि उते वञी बीह थो रहे करे 2 कलाक 3-4 कलाक महिनत करे आख़िर केरु हिन खां उहा टी शर्ट $2 में वठे थो। जाम ख़ुशि थी करे अचे थो पीउ वटि, भई हीअ वठि $2। वरी हुनखे ॿी टी शर्ट थो ॾेसि। चएसि थो हिन जी क़ीमत घणी आहे? चए थी हिन जी $1। चएसि थो हाणे इहो तूं नी $20 में विकी अचु। चए थो ठीकु आहे पप्पा। वञे थो पंहिंजे कपिड़नि मां किथां हुनखे मिकी माउस जी फ़ोटो थो मिले, उहो हुनखे चङी तरह हुनखे दोस्त वटि वञी करे हुनखे चङी तरह हुन में चिमड़ाए थो, हुनखे चङी तरह साफ़ु करे इस्त्री करे नई लॻे करे वरी हिकु स्कूल जे ॿाहिरां थो वञी बीहे। नंढा ॿार निकिरनि था, हुन जॻह टी शर्ट विकिणे थो करे। त हिकु ॿारु ज़िद करे पंहिंजे पीउ मां चयो मूंखे मिकी माउस जी टी शर्ट कीअं करे खपे ई खपे। त हू चए थो न $20 आहे। चएसि थो ठीकु आहे। 20 जे बदिरां शौक़ार माण्हू हुनखे $25 ॾियनि था। वरी डुक डुक पाए घर अचे थो। चए थो पप्पा मां ही 25 में विकी ॾे। त पीउ जाम ख़ुशि थो थिए। वरी हिकु टी शर्ट ॾेसि थो। चए थो हाणे तूं नी मूंखे टी शर्ट $200 में विकिणी अचु। चए थो हाणे मुंहिंजी थो पए। चए थो यार ही $200 माना कीअं कीअं टी शर्ट $200 में विकाम? चए थो हाणे मुंहिंजे पीउ चयो आहे त ज़रूरु कुझु न कुझु त हूंदो करे। त ॿाहिरि निकिरे थो त हुते हिकु पोस्टर थो ॾिसे पिक्चर जो। हिकु वॾी हीरोइन जी नई पिक्चर पई अचे ऐं उहा हुनजे शहर में अचे थी हुनजी ओपनिंग जे लाइ, पिक्चर जे लाइ। हिनखे दिमाग़ में आइडिया थी अचे। हुन टी शर्ट खे चङी तरह धोई करे इस्त्री करे हिकदमि नओं ठाहे थो ऐं जीअं हू प्रीमियर थिए थो पिक्चर जो, ही विच में घुसी थो वञे। नंढो ॿार हो, हिनखे हलो था कनि हुन हीरोइन वटि अॻियां वञेसि थो। चएसि मूंखे हिन ते तुंहिंजो ऑटोग्राफ ॾे करे। त हीरोइन बि नंढो ॿारु आहे वीचारो करे हुनखे चङी तरह ऑटोग्राफ ॾिए थी, हुनजो नालो पुछे थी, सभु लिखी चङी तरह हुनखे ॾिए थी, हुनखे ख़ुशि करे मोकिले थी। ॾाढी वॾी हीरोइन हुई, इहा न्यूज़ पेपर में अची थी वञे भई हुन हिनखे ऑटोग्राफ ॾिनो आहे ईअं करे। त ॿिए ॾींहुं छा थो करे, हू चए थो मूंखे हुनखे ऑक्शन वारे चए थो मूंखे टी शर्ट ऑक्शन करणी आहे, मूंखे न खपे। त ऑक्शन में उहा टी शर्ट $1200 में विकामे। पीउ वटि अचेसि थो, पीउ खे ॾेखारे भई $1200 में। पीउ जाम ख़ुशि थो थिएसि। चएसि पुटु तूं दुनिया में हिन मां इहो सिख कि कुझु बि पॉसिबल आहे, नथिंग इज़ इम्पॉसिबल। हिन दुनिया में असांखे सिर्फ़ु महिनत करणी आहे, जाम जाम महिनत करणी आहे ऐं जेको भॻवानु आहे उहो असां सां गॾु आहे। हिनखे उहो लेसन सम्झ में अची थो वञे। इहा स्टोरी अथव माइकल जॉर्डन जी, जंहिंखे गॉड ऑफ बास्केटबॉल चवंदा अथव। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।